ख़ूबसूरत हवाऊं ऐं कुशादन मैदाननि जो शाइर, असांजो महबूब शाइर दोस्त अवां जे भरपूर ताड़ियुनि में मोहतरम डॉक्टर आकाश अंसारी। असांजा बुजुर्ग साईं रोहित साहब, भेण फहमीदा हुसैन साहिबा, दोस्त गफ़ार तबस्सुम, हिते आयल महिमान दोस्तो, गुलशन ज़िंदगीअ जे ग़लीज़ घड़ियुनि में ज़िया जी मौत जी ख़बर आहीं। मुंहिंजे हूंदे बि तूं मुंहिंजो नाहीं, मुंहिंजे हूंदे बि तूं मुंहिंजो नाहीं, तूं बि ॼण सिंध जो शहर आहीं। अॻे ईअं लॻंदो हो त हे सिंध जा जेके शहर आहिनि त असांजा, पर असांजा न आहिनि। ऐं अॼु मूंखे घणे वक़्त खां पोइ इहो महसूसु थियो आहे त ॼण त मूंखां फुरियल कराची, मूंखां गसब कयल कराची अॼु असांखे मोटी मिली आहे। असां अॻे कराची में जॾहिं मुशाइरा प्रोग्राम कया आहिनि त ईअं महसूसु थींदो आहे कि थोरे हद ताईं हिकिड़े धारीअ माहौल में या धारियुनि जे घेरे में ॼण त वेठा हुजूं, ओपराइप वारो माहौल हूंदो आहे। पर अॼु गुलशन हदीद जे हिन प्रेस क्लब जे अंगण ते जॾहिं वेठा आहियूं तॾहिं ईअं थो महसूसु थिए ॼण टंडे अलायार में वेठा आहियूं, ॼण लाड़काणे में वेठा आहियूं, ॼण बदीन में आहियूं, ॼण त मोरडे जे माॻ कराची में आहियूं। ॻाल्हि साॻी आहे। दोस्त गफ़ार तबस्सुम ही ॿियो दफ़ो मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई आहे ऐं हुनजो ज़ाती तरह थोराइतो आहियां। हू पंहिंजे हवाले सां हिकु भलोड़ शाइर त आहे, उन सां गॾोगॾु जीअं सभिनि दोस्तनि चयो त हिकु बहितरीन मुख़लिस सबा जो ऐं वज़ेदार इंसानु आहे। गफ़ार जी शाइरी में मूंखे जेका शइ अपील कंदी आहे सा हुनजी अवामियत आहे। गफ़ार रगो ड्राइंग रूमनि जो शाइर न आहे, पर सिंध जे कुंड कुड़छ में ॿुधो ऐं पसंदि कयो वञे थो। इहा शइ, इहा विथ तमामु थोड़नि शाइरनि खे हासिलु आहे। ऐं हिन दौर में जॾहिं असां पंहिंजे तारीख़ जे हिकिड़े इंतिहाई भयानक दौर में हुजूं, जॾहिं असांजी सियासत तव्हां असांजे माण्हुनि जा अरवाह खजी विया हुजनि, जॾहिं असांजे गुज़र जा वसीला मुकमल तरह गसब थी चुका हुजनि, जॾहिं असांजूं डंडूं ढोरा, नदियूं नाला, ज़मीनूं, असांजी ॿोली सभु गैर जे हथ में नीलाम थी चुकी हुजे, जॾहिं ही मोरडे जा माॻ, जॾहिं हैदराबाद जा किला सभु असांजे हथनि मां वारी मुठ वांगुरु विंदा विया हुजनि ऐं वञनि पिया, ऐं असां मायूसी जे हिकिड़े शदीद गहरे अहसास हेठि दॿिबा पिया वञूं, उन वक़्तु मूंखे यकीन आहे त हिकिड़ो मुहाज़ अहिड़ो आहे जेको असांखे हिन दुबुण मां ज़रूरु कढंदो, हिन दलदल मां असांखे ज़रूरु कढंदो। उहो आहे असांजो फ़िक्री मुहाज़, असांजा राइटर, असांजा दानिश्वर, असांजा शाइर। छो त सियासतदान पंहिंजे मुक़ररु कयल एजेंडा ते हले थो, पंहिंजा टारगेट रखी उन्हनि जे अचीवमेंट जे लाइ, उन्हनि जे हासिलात जे लाइ जदोजहद करे, पर ख़ासि तरह शाइर ऐं मुफ़क्किर अहिड़ा माण्हू आहिनि जेके तख़य्युल जी कुवत सां नवां गस ऐं घाड़ेटा पैदा कंदा आहिनि। असां सॼी दुनिया जूं जेके जदोजहदूं ॾिसूं था यूरोप में, ॿियनि हंधनि ते, त जिते वॾा सियासी मांडाण मता आहिनि, जिते वॾा सियासी ज़िलज़िला आया आहिनि, उन्हनि खां पहिरीं उते फ़िक्री ज़िलज़िला आया आहिनि, उन्हनि खां पहिरीं उते शऊर जा ज़िलज़िला आया आहिनि। त असांखे हिन सॼी सूरत हाल में मायूस थियणो न आहे, पर असां शाइरनि खे, असां अदीबनि खे
पंहिंजे दौर जे शऊर जो तयन करणो पवंदो, पंहिंजो पाण खां पुछणो पवंदो त आउं कंहिंजे पासे आहियां। आउं ड्राइंग रूम जो शाइर थियणु चाहियां थो, आउं केस्टी शाइर थियणु चाहियां थो, या आउं हिन वतन जे मिसकीन ऐं मज़लूम माण्हुनि जो ऐं उन्हनि जे अहसासनि जो ऐं उन्हनि जे दर्दनि जो ऐं उन्हनि जे दुखनि जो ऐं उन्हनि जे दरमामनि जो शाइर थियणु चाहियां। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी। तूं कूक सुणे थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। धारियां पोइ बि धारियां आहिनि, धारियुनि ते का नाइब धारियां। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। तूं कूक सुणे थो कोयल जी। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी। तूं कूक सुणे थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। धारियां पोइ बि धारियां आहिनि, धारियुनि ते का नाए मयार। अड़े मारे थी सा ॻाल्हि थी मारे पंजनि यारनि। त अॼु असां जेके सिंध जे नए शऊर जा अमीन आहियूं, उन्हनि खां असांजो ही दौर हिकु तक़ाज़ा थो करे त असीं कहिड़ी कैंप मां आहियूं। असीं दुश्मन जे कैंप मां आहियूं, असां ख़ामोश बीठलनि जे कैंप मां आहियूं, असां कातिलनि जे कैंप मां आहियूं, या असीं मक़तूलनि, मज़लूमनि, मिसकीननि ऐं मजबूर ऐं फुरियल क़ौम जे माण्हुनि जे कैंप मां आहियूं। इहो असांखे फ़ैसिलो करणो पवंदो। उन खां पोइ असांखे पंहिंजे कलम जो तयन करणो पवंदो। ऐं मूंखे यकीन आहे, अलाए छो दोस्तनि खां इहा ॻाल्हि मिस थी वई, गफ़ार जी शाइरी जो इहो रोशन पासो आहे। मां अॼु हुन जी शाइरी पढ़ी त दोस्तनि रगो गफ़ार खे हिकु रोमांचिक शाइर करे हिते पेश कयो आहे। ऐं सम्झां थो इहा गफ़ार सां हुननि वॾी ज़्यादती कई आहे। गफ़ार वटि मोहबत जो, रोमांस जो, जीअं बुघे साहिब चयो त असांखे इनाम चयो त असांखे ख़बर न आहे त गफ़ार जो महबूब केरु आहे। गफ़ार जे मोहबत जो ऐं गफ़ार जे इश्क जो हिकु जेको इम्तिज़ाज आहे, हिन हिकिड़ी सिट में आहे त हिकु सिंध मुंहिंजी धरती, ॿी सुहिणी मुंहिंजी सरती। हिकु सिंध मुंहिंजी धरती, ॿी सुहिणी मुंहिंजी सरती। हिकु जिंद सां वई जड़जी, ॿी दिलि सां अची परती। ॿिन्ही सां ॿिटा नाता, ॿिन्हिनि सां ॿिटा नाता, नातनि जा कहिड़ा काशा। आउं सम्झां थो त गफ़ार जे जेको शाइरानो फ़िक्र आहे, उन में हीअ सिट हुनजी सॼी शाइरी जो वॾी हद ताईं तयन करे छॾे थी। बहरहाल टाइम घणो थियो आहे, ॻाल्हियूं दिलि में घणियूं हुयूं, पर पंहिंजो साईं जी बिरोई साहिब जे तक़रीर खां पोइ सॼा मौज़ू पलटिजी विया, हलिया मामला ऐं माहौल तब्दील थी विया, महफ़िल ज़ैफ़रान थी वई। त आउं इहे लफ़्ज़ चई तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, ख़ासि तरह आउं हिते जे मेज़बान दोस्तनि जो, तोड़े असांजे साईं गफ़ार साहिब जो, जिन असांजी इज़त अफ़ज़ाई कई। महिरबानी।